शहर के 750 आरओ प्लांट्स ऑपरेटर जो गुज़िरियल 8 महीननि जो पगारूं न मिलण खिलाफ़ पब्लिक हेल्थ ऑफिस का रैली कढी वई, जेको कश्मीर चौक मिठीअ खां थींदे फांगारियो बाईपास ते धरणो हयो। बाबू मेहरान पोटो इरफान बजीर चयो त पगारूं मिलण न करे असां हिते जे इंतज़ामिया अॻियां दाहूं करे थकिजी पिया आहियूं, पर केर बि ॿुधण लाइ तयार नाहे। हाणे जेसिताईं मुतालबो नथो मञियो वञे, एहतजाज जारी रखियो वेंदो। अठ महीननि खां असांखे जेको आहे पगारूं न मिलियूं आहिनि। पगारूं न मिलण जे करे हीअ हिते आवाम जेको आहे हिते दरबदर थी रही आहे ऐं 8 महीना गुज़री विया आहिनि। न असांखे सिंध गवर्नमेंट में सिम कयो थो वञे, न असांजो रहियल पगारूं ॾिनियूं वञनि। उन लाइ जेको आहे सो आऊं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद साहिब खे गुज़ारिश कंदुसि ऐं वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे असांजो जाइज़ मसइलो हल कयो वञे, असांजो रहियल पगारूं ॾिनियूं वञनि जीअं असीं पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं। 8 महीननि खां असां रोडनि कयूं, असांजे हिते केरु बि ॿुधण वारो कोन्हे। न को चूंडल नुमाइंदो, न को डीसी साहिब, न को केरु पब्लिक हिते पाक सरकार जेको असांखां हर चकर पूरा वाइदा करे था वञनि। जॾहिं हिननि जा करप्शन जा कारा पना जॾहिं असां हथ कया आहिनि, तॾहिं हिननि असांखे मिनतूं करणु शुरू कयूं त महिरबानी करे अॼु बि असांजे सूरमण असां जेको रोड आहे उहो बंदि कयो आहे। जिते असांखे उहो पुलिस वारो दबाव वियो थो वञे, जेको रोड बंदि कयो वेंदो त तव्हांजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। पाक पब्लिक जे तरफ़ां वॾो प्रेशर ॾिनो पियो वञे। 3 ॾींहं अॻु में असांखे कालू अचणु शुरू त महिरबानी करे तव्हांजो रोड बंदि न कयो। अगरि बंदि कयो त तव्हांजे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कंदा। असांजो सूरमण एहतियाज आहे, महिरबानी करे असां सिर्फ़ु पंहिंजो हक़ ऐं पगार घुरूं था। ॿियो ज़ालिमो कुझु बि कोन था घुरूं, असीं पंहिंजो हक़ आहे। इहे सॻोरे ॾींहंनि खां असांजे घर में जेको चूल्हा बंदि पिया, असीं हथ ॿ ॾींहं था करूं। साईं मुराद अली शाह साहिब खे जेको एशियन में वेठो आहे, हू त साईं एशियन में वेठो, असां थर पार के रोडनि ते जेको असीं वेठा आहियूं, असांजी कहिड़ी पोजीशन में असीं हथ ॿ ॾींहं था करूं। महिरबानी करे असांजो जाइज़ मसइलो हल कयो वञे ऐं असांखे पगार ॾे, असां मुस्तक़बिल रेगुलर कयो वञे। थर पार के जेको आरो प्लान करप्शन थी आहे, उनजी जेको आहे जांच कई वञे, इहा असां सां इंसाफ़ कयो। आरो प्लांट जा सवे ऑपरेटर तक़रीबन 8 महीनों खां असांखे पगार न मिलण जे करे असां सरापा एहतिजाज कयो आहिनि। हिते असांजे ज़िले इंतिज़ामिया या पाक हुसियत या चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि, असांजी केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। असां मजबूर न असां रोड ब्लॉक कयो आहे, जीअं त असांजा चुल्हा भरण बिल्कुलु बंदि थी विया आहिनि। असां फाका कशी करण ते मजबूर आहियूं। असां ज़िले इंतिज़ामिया सिंध जे वॾे वज़ीर खे असां अपील था करियूं त हितां जो नोटिस वठी आरो प्लांट जे ऑपरेटरनि जेके आहिनि उन्हनि जूं पगारूं जारी कयूं वञनि। बच्चा जेके आहिनि उहे फाका मजबूर आहियूं। ज़िले इंतिज़ामिया वटि बार बार वञूं था, पर पूरा दिलासा ॾेई असांखे वापसि कराए छॾंदा। अॼु असां मजबूर गुज़ारो करे धरणो हणे छॾियो आहे। जेसिताईं हिते जी ज़िले इंतिज़ामिया न ईंदी तेसिताईं धरणो जारी रखंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।